आगाह कयो आहे त IBS अखर जी टेस्ट ॾींदड़ उम्मीदवारनि पारां मुतालबनि जी मनता लाइ धरणो हंयो वियो आहे। उम्मीदवारनि पारां IBA यूनिवर्सिटी आॾो एहतजाज कयो पियो वञे, छिती नारेबाज़ी बि कई वई। उम्मीदवारनि जो चवणु आहे त IBS अखर जे सवालनामनि में अनेक ग़लतियूं हुयूं, दुरुस्त जवाबनि खे बि ग़लति करार ॾिनो वियो आहे। IBS अखर जी टेस्ट ॾींदड़ उम्मीदवारनि पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतजाज कयो वियो आहे। सखर में IBA यूनिवर्सिटी आॾो एहतजाज कयो वियो। धरणे में इन्हनि उम्मीदवारनि जो चवणु आहे त IBA जे सवालनामनि में अनेक ग़लतियूं हुयूं, दुरुस्त जवाबनि खे बि ग़लति करार ॾिनो वियो आहे, जंहिं सबबि केतिरा ई उम्मीदवार फेल थी विया आहिनि। सखर में IBA जी टेस्ट ॾींदड़ उम्मीदवारनि तरफ़ां IBS सखर यूनिवर्सिटी आॾो मुतालबनि जी मनता लाइ धरणो हंयो वियो आहे। छिती नारेबाज़ी बि कई वई। यूनिवर्सिटी आॾो एहतजाज में उम्मीदवारनि जो चवणु आहे त सवालनामनि में तमामु घणियूं ग़लतियूं हुयूं, जिन जी बार बार निशानदही बि कई वई। दुरुस्त जवाबनि खे बि ग़लति करार ॾिनो वियो आहे, जंहिं सबबि केतिरा ई उम्मीदवार फेल थी विया आहिनि। आगाह कयो पिया कि इन एहतजाज बाबति उम्मीदवार हिन वक़्तु धरणो हणी यूनिवर्सिटी जे गेट आॾो वेही रहिया आहिनि। हुकूमत तरफ़ां मार्कुनि जे शर्तनि में नरमी बि कई वई। उन खां पोइ जेके उम्मीदवार पास नाहिनि थी सघिया, सखर में उन्हनि एहतजाज कयो आहे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त IBA तरफ़ां जेके सवालनामा जारी कया विया उन्हनि में केतिरियूं ई ग़लतियूं हुयूं। उन्हनि बार बार ग़लतियुनि जी निशानदही बि कई आहे, पर उन बावजूद बि इंतिज़ामिया यूनिवर्सिटी जी पंहिंजी ग़लती तस्लीम करण लाइ तयारु नाहे। दुरुस्त जवाबनि खे बि ग़लति करार ॾिनो वियो, जंहिं सबबि केतिरा ई उम्मीदवार टेस्ट में फेल थी विया। IBA सखर जी टेस्ट ॾींदड़ उम्मीदवारनि तरफ़ां यूनिवर्सिटी जे गेट आॾो धरणो हणी एहतजाज कयो पियो वञे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त IBA जे पेपर्स में केतिरियूं ई ग़लतियूं हुयूं। इन्हनि ग़लतियुनि जी निशानदही कई वई, पर उन बावजूद इंतिज़ामिया पंहिंजनि पेपर्स में ग़लतियुनि ते को बि एक्शन वठण लाइ तयारु नाहे। दुरुस्त जवाबनि खे बि ग़लति काउंट कयो वियो, जंहिं सबबि केतिरा ई उम्मीदवार फेल थी विया। फारूक सुमरो खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। फारूक, आगाह कजो, IBA यूनिवर्सिटी आॾो एहतजाज कयो पियो वञे। सिंध हुकूमत पारां तालीम खाते में भर्तियुनि जे लाइ IBA सखर खे टेस्ट जी ज़िम्मेवारी ॾिनी वई। IBA टेस्ट में हिसो वठंदड़ पूरे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां तालुक़ रखंदड़ उम्मीदवार आहिनि, जेके सरापा एहतजाज बणियल आहिनि, जिन जो चवणु आहे त असां इम्तिहान ॾिनोसीं, तयारी कईसीं, उन में वॾी पैमाने ते IBA इंतिज़ामिया पारां ग़लती कई वई आहे। इन सां गॾु काफ़ी अहिड़ा उम्मीदवार बि साम्हूं आया आहिनि जिन जी जेके आंसर आहिनि उहे बिल्कुलु दुरुस्त हुया, पर IBA इंतिज़ामिया पारां उहे ग़लति करार ॾेई उन्हनि खे फेल कयो वियो आहे। जॾहिं त उम्मीदवारनि जो वधीक चवणु आहे त असां सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार शाह आॾो बि खुली कचहरी में जेका सखर में मुनक़िद कई वई एहतजाज कयोसीं, जिते सरदार शाह पारां उते मौजूदु वाइस चांसलर खे हिदायतूं जारी कयूं हुयूं त असांजा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जा ख़दशा ॿुधा वञनि, उहे ख़दशा हल बि कया वञनि। जंहिंखां पोइ असां गुज़िरियल 6 ॾींहंनि खां IBA जा चकर काटे रहिया आहियूं, पर इंतिज़ामिया असां सां ताउन करण लाइ तयारु नाहे, असां सियूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ तयारु नाहे। जंहिं करे असां मुख़्तलिफ़ ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ जेके उम्मीदवार आहियूं, पंहिंजा समूरा कमकार छॾे पंहिंजे हक़ जे लाइ, पंहिंजे आवाज़, पंहिंजे इंसाफ़ जे लाइ, हासिलात लाइ हिते सरापा एहतजाज बणियल आहियूं, पर IBA जी इंतिज़ामिया को ताउन करण लाइ तयारु नाहे। उन्हनि इहो बि इल्ज़ाम हणियो आहे त जेके आंसर शीटियूं हुयूं उहे बि इंतिज़ामिया पारां हिते जेके IBA जो गेट आहे उनजे पुठियां उछलाए छाड़नि जूं कोशिशूं कयूं वयूं, उहे बि असां उहे हथु करे वरितियूं, उन छाड़नि न ॾिनियूं आहिनि, उहे बि मौजूदु आहिनि। ख़बर न आहे कहिड़े मक़सद जे करे IBA इंतिज़ामिया इहे शीटूं उछलायूं आहिनि। उम्मीदवार इन ते बि ग़लती जो इज़हार कयो आहे, जॾहिं असां उन्हनि खां आंसर शीटूं घुरियूं हुआसीं, पर इंतिज़ामिया पारां असांखे उहे आंसर शीटूं ऐं सवालिया निशान ॾियण खां मुकमल तौर ते इनकार कयो। जॾहिं ही पाण ई ॿाहिरि साड़नि जे लाइ उछलाइनि था, तॾहिं असांखे ग़लतियुनि जी निशानदेही करण जे लाइ उहे सवालिया निशान ॾियण लाइ तयारु न हुया। तंहिं करे असांजे जेके ख़दशा आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता दुरुस्त साबित थी रहिया आहिनि। उन्हनि पारां सूबाई वज़ीर तालीम सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो वियो आहे त असांजा जेके ही जाइज़ मुतालबा आहिनि, जेके असां ग़लतियुनि जो अदालत जे लाइ मुतालबो करे रहिया आहियूं, ऐं या वरी जेके सही जवाब आहिनि उनखे जिन इंतिज़ामिया पारां ग़लति करार ॾिनो आहे उहो अदालो कयो वञे। फारूक, आगाह कजो, इन वक़्तु फुटेजिस में बि असां ॾेखारियूं पिया आंसर शीट्स जेके आहिनि, मां ॿुधाए पिया त उम्मीदवारनि जो चवणु आहे त IBA यूनिवर्सिटी इंतिज़ामिया इन्हनि शीट्स खे साड़े रही हुई, पर इन्हनि इहे हथु करे वरितियूं आहिनि। अञा इहो मामिलो हले पियो, अञा ताईं जेके पास थिया आहिनि इन टेस्ट में उन्हनि खे ऑफर ऑर्डर्स न आहिनि मिलिया। मामले जी जांच थींदी या न थींदी, पर एतिरी छा बेसब्री आहे IBA यूनिवर्सिटी जी
इंतज़ामिया खे त इहे आंसर शीट्स साड़ियूं पियूं वञनि। जी अमीर, इहो त हाणे IBA इंतज़ामिया ई ॿुधाए सघे थी पई त इहे आंसर शीट नाकारा हुयूं या छा हुयो जो इंतज़ामिया इन्हनि खे फिटो कराए पई या साड़े पई। इन जो ऑफिशियल मौक़िफ़ IBA इंतज़ामिया ई ॾेई सघे थी पई। अलबत्ता ही जेके उम्मीदवार आहिनि जेके सरापा एहतजाज बढ़ियल हुन जो सखर, गोडकी, खैरपुर, लाड़काणो समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि सां तालुक़ आहे, जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि खां पंहिंजा कमकार छॾे हिते सरापा एहतजाज बढ़ियल आहिनि, जेको हिकु मुतालबो करे रहिया आहिनि जेके असां ग़लतियुनि जी निशान बि कई आहे उन्हनि जो अदालो कयो वञे। जेके सही जेके जवाब जिन पारां उम्मीदवारनि पारां कया विया, जिन खे ग़लति करार ॾिनो वियो आहे, उन्हनि जो अदालो कयो वञे। असां ॿियो कुझु बि न पिया घुरऊं। हिन में इहो बि सूबाई वज़ीर सरदार शाह ॾो मुतालबो कयो त जे 40 खां अबो उम्मीदवार आहिनि उन्हनि खे पास करार ॾिनो वञे। हिन सां गॾु जेके ग़लतियूं आहिनि उन जो अदालो कयो वञे। पर हिन वक़्तु ताईं IBA इंतज़ामिया पारां को बि ऑफिशियली तौर ते मौक़िफ़ साम्हूं न आहे। IBA तरफ़ां को हिन महिल ताईं नुमाइंदो ॿाहिरि अची करे हिननि सां उन ॻाल्हियूं न आहिनि कयूं। इहो एहतजाज जारी आहे काफ़ी देरि खां। गॾोगॾु शीट्स जेके साम्हूं आयूं आहिनि उन मामले ते बि IBA यूनिवर्सिटी तरफ़ां को मौक़िफ़ न ई ॾिनो वियो।